PPM ने ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े जे हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे फ़ुर कयल रोक रक़म ऐं सोना ज़ेवर ऐं हथियार हथ कया विया आहिनि। गॾियल जांच टीम जो चवणु हो त ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े खां पोइ चइनि सूबनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हयां विया। शकी माण्हुनि जी निशानी ते धाड़े में मुलविस जैसल बलोच टोले जे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। उस्मान सियाल नाले जवाबदार जे कब्ज़े मां 119 तोला सोन, 53 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ आयो। जवाबदारनि जो टोलो पंजाब जे मुख़्तलिफ़ जागीरदारनि ऐं ज़मींदारनि जे घरनि मां फ़ुर जे वाक़िअनि में पिणु मुलविस आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त PPM ने ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े जे हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे फ़ुर कयल रोक रक़म, सोना, ज़ेवर ऐं हथियार हथ कया विया आहिनि। गॾियल जांच टीम जो चवणु हो त ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े खां पोइ चइनि सूबनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हयां विया। शकी माण्हुनि जी निशानी ते धाड़े में मुलविस जैसल बलोच टोले जे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नौशरो फ़िरोज़ ख़ान, सिंध TV न्यूज़ रिपोर्टर राणा शेर मोहम्मद। जी राणा शेर मोहम्मद, PPM ने ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े जे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुलु नौशरो फिरोज़ जी SSP ऑफिस में जेको आहे आदिल हुसैन चांडियो जेको हिन जांच टीम जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो हो सिंध गवर्नमेंट पारां, उन जी अॻवानी में जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे जंहिंमें SSP गुलाम शबीर सेठार, SSP रूरल खोतो ऐं जेके हिन में इंस्पेक्टर लेवल जा ऑफिसर हुया उहे शामिल हुया। हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान उन्हनि मौक़े ते उन्हनि जो चवणु हो त असांजी जेका ही वॾो धाड़े जी जेको ॾोह थियो हो MNA ज़ुल्फ़कार अली भेण जे घर मां जेको 27 अक्टूबर जी राति ते थियो हो, उनजी FIR जेका आहे दर्ज थाणे में 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई हुई। उनजो चवणु हो त असां कराची, उमरकोट, सुजावल ऐं बलूचिस्तान जे ज़ोब जे इलाइक़नि में पिणु जेको आहे इन सिलसिले में जांच कराई ऐं इन खां अलावा जेको आहे पंजाब जे फैसलाबाद, जंग, पाकपतन, वियाड़ी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके असां छापा हणाया जंहिंमें असांखे पंजाब जी पुलिस जो सहकार पिणु हासिलु हुयो। त असां जेको आहे पंजाब मां हिकु जवाबदार उस्मान सियाल नाले सां जेको आहे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं वटां हितां जेको चोरी थियल जेको सामान हुयो जंहिंमें 119 तोला सोन जेको आहे उहो बरामद थियो आहे। ऐं इन मौक़े ते हुननि जो चवणो त 53 लख रुपया रोक जेके आहिनि उहे बि असां उतां जेके आहिनि बरामद कराया आहिनि हिन जवाबदार खां। ऐं जेको टोयोटा करोला ऐं 3 हथियार जेके हुया जेके MNA जे घर भातियुनि जे नालनि ते जेके लाइसेंस हुया उहो जंहिंमें 2 क्लाशनकोप ऐं हिकु पिस्टल हुयो, इहे बि बरामद कया आहिनि। त इन सिलसिले में उनजो चवणु हो त जेको सोन जेको चोरी थियो हो उहो जेको आहे उन्हनि पिघलाए उनखे पैसनि में कन्वर्ट कराए छॾियो हो, त उहे पैसा बि असां हथ कया आहिनि। त वधीक जेके ॿिया जवाबदार आहिनि उन्हनि खे बि जल्द खां जल्द गिरफ़्तार करायो वेंदो। इन मौक़े ते जेको आहे उन्हनि जो वधीक इहो चवणो त नौशरो फिरोज़ में जेको करोड़नि रुपयनि जो जेको मोबाइल जी दुकान में खाट लॻल हो, उन जो बि जेके जवाबदार आहिनि उन्हनि ताईं बि असां ट्रेस करे पहुची चुका आहियूं। उनखे बि जल्द खां जल्द गिरफ़्तार करे ऐं उहा जेको सामान आहे उहो बरामद कराए वेंदो। त इन मौक़े ते जेको MNA ज़ुल्फ़कार अली भेण हुयो उनजो चवणु हो त मां पुलिस जे इन सॼे कार्रवाई मां तमामु घणो मुतमइन आहियां। मां त पहिरें ॾींहं खां ई इन्हनि मां मुतमइन हुउसि, पर हीउ जेको सामान असांजो वापसि इन्हनि करायो आहे ऐं 20-21 ॾींहंनि जे अंदरि जेको जवाबदार गिरफ़्तार करायो आहे, इहो तमामु घणो पुलिस जेको पंहिंजे प्रोफेशनली अंदाज़ में कमु करे असांजो हीउ जेको ॾोह आहे उहो वापसि करायो आहे। इन मौक़े ते MNA ज़ुल्फ़कार अली भेण पारां जेको आहे पुलिस जी हिन टीम जे लाइ 25 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो वियो त जीअं जेका हीअ टीम कमु करे पई अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं को वॾा ॾोह थियनि था त उनजी हौसला अफ़ज़ाई थिए। त इहा जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे नौशरो फिरोज़ जी SSP ऑफिस में थी आहे। जी ठीकु आहे राणा शेर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां कंदासीं। ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े खां पोइ चइनि सूबनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हयां विया। शकी माण्हुनि जी निशानी ते धाड़े में मुलविस जैसल बलोच टोले जे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। उस्मान सियाल नाले जवाबदार जे कब्ज़े मां 119 तोला सोन, 53 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। PPM ने ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े जे हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। गॾियल जांच टीम जो चवणो त ज़ुल्फ़कार भेण जे घर मां धाड़े खां पोइ चइनि सूबनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हयां विया। शकी माण्हुनि जी निशानी ते धाड़े में मुलविस जैसल बलोच टोले जे हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। उस्मान सियाल नाले जवाबदार जे कब्ज़े मां 119 तोला सोन,
53 लाख रुपया रोक रक़म ॿियो सामान हथायो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मोरो ख़ान, सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर शोभान अबड़ो। जी शोभान, PPM ने ज़ुल्फ़कार पंहिंजे घर मां धाड़े जे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। ही कयो नौशर अफरोज़ MP जेको आहे सो MNA आहे ज़ुल्फ़कार जी भेण जे घर मां अलॻि धाड़े जेको आहे सिंध पुलिस पंजाब मां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में जेको आहे सो कामयाब थी वियो आहे। पोणा जेको आहे सो 1120 ग्राम सोन ऐं 53 लाख रुपया रोक रक़म 2 क्लाशन खोप ऐं हिकु पिस्तौल जेको आहे सो हथ वरितो आहे। 3 ज़िलनि जी पुलिस की कढियल टीम SSP नौशर अफरोज़ रॉयल कोसो SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर सेठार SSP हैदराबाद आदिल चाटियो जेको SHO नेक मोहम्मद चाटियो SHO अब्दुल वाहिद शेख इमदाद जागरानी जेको आहे सो झंग भरिसां कार्रवाई करे जेको जवाबदारनि खे सोगा कया आहिनि। SSP हैदराबाद आदिल चाटियो MNA ज़ुल्फ़कार पियाणे SSP नौशर अफरोज़ कोसो SSP शहीद बेनज़ीराबाद सेठार जे अॻुवाणी में जुड़ियल कमेटीअ सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जिसकल बलोच जे गैंग इन वारदात में मुलविस आहे। हिकु जवाबदार उस्मान सियाल नाले जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे वटां जांच कई पई वञे, जंहिंमें रोक रक़म सोना ज़ेवर लेसन वारा हथियार पुलिस बरामद कया वञे। रिकवरी बैदि वारदात जेको आहे सो ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे शोभान, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।